شھدادڪوٽ ۾ سنڌ يونائيٽيڊ پارٽي پاران شهر ۾ وڌندڙ گندگي صفائي न थियण ऐं मच्छरन जे बहितान जे करे एहतिजाजी मुज़ाहरो करे कोडमोडू चौक ते علامتي बुख हड़ताल कई वई। इन मौक़े ते सिंध यूनाइटेड पार्टी जे अलहदाद खुश्क ऐं ॿियनि चयो त शहदादकोट जे म्यूनिसिपल चेयरमैन ऐं DHO हथ वठी अवाम खे मलेरिया ऐं ॿियनि गंदगियुनि जे वर चाढ़ियो आहे। हिननि इल्ज़ाम हयो आहे त DHO शहदादकोट ऐं म्यूनिसिपल चेयरमैन सफ़ाई ऐं मलेरिया जे स्प्रे जे आड़ में फंड्स हड़प करणु चाहिनि था। हिननि घुर कई त तुर्त शहदादकोट में मच्छरन जे ख़ात्मे लाइ स्प्रे कराए वञे। صالح कोसो इबरत न्यूज़ शहदादकोट।